वाड़ो मां वाक़िया कंदासीं। वाड़ो भरिसां मुड़िस तां तशद्दुद जो शिकार बणियल औरत रहीमियार खान अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। मेसमा सलमा खे 3 ॾींहं अॻु संदसि मुड़िस तशद्दुद जो निशानो बणायो हो। औरत खे रहीमियार खान अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते ज़ख़्म जी सट न सहंदे हुन दम ॾेई छॾियो। औरत जो लाश पोस्टमार्टम दौरान संदसि वासन अस्पताल इंतज़ामिया विच में झड़ो थी पियो। औरत जे वासन लाश जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टराणी खे पिणु तशद्दुद जो निशानो बणायो आहे। वाड़ो मां तफ़सीलवार कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर हबीबुल रहमान चाचड़ खां। जी हबीबुल रहमान, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, रौती थाने जी हद में कोट आलम तड़प में 2 ॾींहं अॻु में औरत सलमा कमरे जे छत तां मुबैना सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे वारस गंती जो हालत में रहीमियार खान जे अस्पताल लाइ खणाया, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे उहा फोत थी वई। फोती जो मड़ जेको आहे पोस्टमार्टम लाइ रौती पुलिस जेको आहे तालके अस्पताल जिते लेडी डॉक्टर न हुजण जे करे जेको आहे डेरकी मुंतकिल कयो वियो। ऐं जॾहिं त उन जो जेको पोस्टमार्टम लाइ जेको आहे डेरकी अस्पताल अंदर वेठो वारसन पोस्टमार्टम ॾिसंदे जेको आहे अमले सां डॉक्टराणी सां जेको आहे शकीला माजिद सां जेको आहे तशद्दुद जो निशानो बणायो। और पोस्टमार्टम जेको आहे ॾिसंदे जेको आहे चाचो हाजी खमीसो जेको आहे अस्पताल पयल स्प्रेड जो जेको आहे बोतल पी छॾी, जंहिं बाद में जेको आहे खमीसो बि जेको आहे उते जेको आहे मौक़े ते जेको आहे उते उहो फोत थी वियो आहे। ऐं जॾहिं त हिन वक़्त में जेको आहे त जेको आहे रौती एसोचो जेको आहे उते पहुची जेको आहे उनखे वारसनि खे जेको आहे धमकियुनि खां बाद में जेको आहे वारस जेको आहे लाश जेको आहे औरत जो ऐं जेको आहे उते जेको आहे सदमे जेको फोत थी वियो, उनजो लाश जेको आहे पंहिंजे घर ॾांहुं रवानो कयो आहे। ॿिन्हिनि जा लाश घर पहुचण ते जेको आहे घर में जेको आहे गोरामद थी वियो आहे। आख़िरी इतलाह ते जेको आहे केस आख़िर जेको आहे उहो न थी सघियो आहे। ऐं ॿियो ॿुधाईंदो न त जेको आहे त पीउ जेको आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी हबीबुल रहमान चाचड़ तफ़सील ॾियण जे लाइ।